दोस्तों इन वक्त जेके सिंध में इशूज़ हलन पिया, एक तो बेटन वारो मामलो है, बेटन ते गैर कानूनी तौर ते कब्ज़ो करण जी कोशिश, ॿियो बहरिया टाउन खे वधाइण ऐं जेके सिंधी वसंदियूं आहिनि, सिंधी ॻोठ आहिनि, उन्हनि खे मिसमार करण जी कोशिश ऐं उहे बहरिया टाउन जी तरक़ी जे नाले ते उनखे ॾियणु ऐं चो कराची सूबे खे करण जी कोशिशूं ऐं उनजो वरी आलाप ऐं जेको आहे इहो सॼो। सो इहे टे मामला आहिनि ऐं सिंध लाइ तमामु हसास मामला आहिनि ऐं जेकॾहिं हिननि हसास मामलनि ते असीं न उथियासीं त पोइ धारिया थी हिन धरती तां धिकिजी वेंदासीं ऐं पोइ असांजो तारीख़ में वरी को नालो न रहंदो। इन लाइ असां सभिनि खे कोशिशि करे सभिनि खे गॾु उथणु घुरिजे ऐं इन ते आवाज़ु उथारणु घुरिजे ऐं अमली मैदान में जदोजहद करणु घुरिजे। इन ते आकाश अंसारी जूं कुझु सिटूं आहिनि जेको आउं तव्हांखे ॿुधायां थो त शल उन्हीअ खां अॻे काश विढ़ंदे मरूं, देस पंहिंजे मां धारिया थी धिकिजी वञूं, देस पंहिंजे मां धारिया थी धिकिजी वञूं, पंहिंजी मिटीअ जी ख़ुशबू लाइ सिकजी वञूं या फ़लस्तीन जीअं फुरिजी वञूं। शल उन्हीअ खां अॻे काश विढ़ंदे मरूं, पंहिंजे ॾाॾाणे क़बरनि मथां हथ खणूं, पंहिंजे ॾाॾाणे क़बरनि मथां हथ खणूं, पंहिंजे वॾड़नि जे हॾड़नि मथां हथ खणूं या भिटाईअ जे सॾड़नि मथां हथ खणूं, पंहिंजी तारीख़ जे मुंहं ते कारे मलियूं। शल उन्हीअ खां अॻे काश विढ़ंदे मरूं। कीअं कारूंझर ऐं काछे मथां हथ खणूं, कीअं कारूंझर ऐं काछे मथां हथ खणूं, कीअं कींझर कराचीअ मथां हथ खणूं, पंहिंजी नूरी तमाची मथां हथ खणूं। शल उन्हीअ खां अॻे काश विढ़ंदे मरूं। पंहिंजा ईंदड़ नसल दर बदर थी रुलनि, पंहिंजा ईंदड़ नसल दर बदर थी रुलनि, ज़िल्लतनि साण कैंपनि में पलबा रहनि, पंहिंजे वॾड़नि ते लहनत मलामत विझनि, मारो ईजे वतन जा मयारी थियूं। शल उन्हीअ खां अॻे काश विढ़ंदे मरूं।